हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मां या तव्हांजो दोस्त फरहान जमाल तव्हां ॾिसी रहिया असांजो यूट्यूब चैनल सिंधी एक्सपर्ट। अक्सर जाली अकाउंट ज़रिए फनकार जे ज़ख़्मी या फोत थियण जा अफ़वाह पखिड़ण मामूल बणियल आहे। हलदड़ महीने कूड़ियुनि ख़बरुनि ज़रिए केतिरनि ई फनकारनि जूं मौत जूं ख़बरूं वायरल कयूं वयूं आहिनि। असद कुरैशी खे हादसे में फोत ॼाणायो वियो। सकीना समो, रुबीना ऐं आलमगीर बे अफ़वाहुनि खां न बची सघिया। कूड़ी पोस्टूं पढ़ी असां जंहिं तकलीफ़ मां गुज़रियासीं उहा रुॻो असांखे ख़बर आहे। असद कुरैशी, मुंहिंजा घर भाती बि ॾाढो परेशान आहिनि। रूबी अली, असां त कंहिं सां बि फिटायो न आहे। अली गुलमला, जाली अकाउंट ज़रिए अफ़वाह फैलाईंदड़ ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। नसरी नाज़ ऐं ॿिया फ़नकार, कुझु महीननि खां लॉकडाउन सबबि फ़नकार बेरोज़गारी जा ॾियाड़ा गुज़ारे रहिया आहिनि। मथां जाली अकाउंट्स ज़रिए फ़नकारनि जे रोडनि हादसनि, ख़ुदकुशियुनि या बीमारियुनि में मौत जूं जाली ख़बरूं वायरल करे खेनि वधीक परेशान कयो पियो वञे। सोशल मीडिया ते ओचितो कंहिं जी मौत जी ख़बर पढ़ूं था त दिलि खे धचको लॻी वञे थो। फ़नकारनि जो चवणु आहे जेके जाली अकाउंट हलाइनि था उन जे ख़िलाफ़ असां साइबर क्राइम में शिकायत कंदासीं ऐं असीं पाण फ़नकार अदाकार पाण में मिली करे उन जे मथां केस दाख़िल कंदासीं। दोस्तो, इहा अॼु जी वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।